ही गोठा ही चए तो ज़मीन जो कब्ज़ो आहे, कब्ज़ो करे असांखे ज़लील करे छॾियो 5 महीने 6 महीने। असां वटि जहिड़ी पुलिसनि जूं गाॾियूं बीठियूं आहिनि। हाणे असांजो मां इंसाफ़ कयो, असीं छा कंदासीं ग़रीब भला? असीं 50 साल जा हिते वेठा। असांजो क़दीम गोठा पुराणो गोठा तव्हां पाण ॾिसी सघो था। असां ग़रीबनि खे ज़लील कयोसीं, राति ॾींहुं असांखे आराम कोन्हे, असां बचड़ा वठी केॾांहुं वञूं ग़रीब माण्हू? असांखे हींअर केरु वेहण ॾींदो? असांजो हक़ आहे, असां ग़रीबनि जो इंसाफ़ कयो। असां ग़रीब आहियूं, असां ॾे अलाह जा हथ अथनि, अलाह ॾिसंदनि पाणे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ताज़ा तरीन अपडेट ॾींदा हलूं। खैबर रिपोर्ट अब्दुल हई शहो खैबर लग गोठ शहीद निज़ामुद्दीन बच्चो में एक बासर शख्सियत बशीर कुलिहार जो गोठ मथा पुलिस का करे गोठाणन यरगमाल बनायो। तफसील मौजब खबर। असां हिते वेठा आहियूं, असां नंढा थी वॾा थिया आहियूं। असांजो क़दीम गोठा पुराणो गोठा तव्हां पाण ॾिसी सघो था। असांजा घर आहिनि, हू कूड़ तो ॻाल्हाए त कब्ज़ो कयो वेठा आहिनि। छाजो कब्ज़ो आहे? कहिड़ी पोख आहे हिते? कहिड़ी बनी आहे हिते? असां ग़रीबनि खे ज़लील कयोसीं, राति ॾींहुं असांखे आराम कोन्हे, असां बचड़ा वठी केॾांहुं वञूं ग़रीब माण्हू? असांखे हींअर केरु वेहण ॾींदो? असांजो हक़ आहे, असां ग़रीबनि जो इंसाफ़ कयो। असां ग़रीब आहियूं, असां ॾे अलाह जा हथ अथनि, अलाह ॾिसंदनि पाणे, वधीक रब ॾिसंदनि। असांजो हक़ आहे, तॾहिं त असां दाऊं कयूं। असां न हक़ हुजे असां निकिरी वञूं हा। असांजो हक़ आहे, अलाह अलाह जो रसूल कंदो, असांजो हक़ तरंदो। हिते वेठल आहियूं। ऐं जॾहिं न को असांजो ॻोठु आहे, ही ॻोठु आहे, ही चए थो त ज़मीन जो कब्ज़ो आहे, कब्ज़ो करे असांखे ज़लील करे छॾियो 5 महीने 6 महीने। असां वटि जहिड़ी पुलिसनि जूं गाॾियूं बीठियूं आहिनि। हाणे असीं पंहिंजे बच्चनि जी असीं रोज़ी जी कयूं, असां पंहिंजे गुज़रान जी कयूं, जा पुलिसनि खे मोह ॾियूं। हाणे हर रोज़ त असांखे परेशान करे थो छॾे। असांजो इंसाफ़ कयो, असां ग़रीबनि सां मदद कयो। ऑफिसर वॾा जेको हिकिड़ो बदिली थी वञे, ॿियो बदिली थी वञे, वरी उहो जेके अचनि उहे असांजे अची निज़ाम कयो, असांजे अची घरनि ते कब्ज़ा कयो। अचो वे कब्ज़ेदार आहे, घर त घरनि ते ज़मीन ख़ाली आहे, या हिन ॻोठु था बाहि करे अची ज़मीन ते अची वेही रहियो आहे। हाणे असांजो मां इंसाफ़ कयो, असीं छा कंदासीं ग़रीब भला? असीं 50 साल जा हिते वेठल आहियूं। हाणे हीअ असांखे चवे पियो त मूंखे ॻोठु ख़ाली करे ॾियो। असीं छाजे करे ॻोठु ख़ाली करे ॾियूं? असांजो अमीर सरकार असांजी इंसाफ़ कयो। ही जेका ज़मीन तव्हां वरिती या कंहिंखां वरिती हुई? असां वरिती आहे सालिया मोहाणे खां। असल में ज़मीन जो मालिक उहो आहे? उहो आहे जी। ही जेको आयो आहे हींअर कब्ज़ो करणु, इहो ज़ात जो केरु आहे? इहो कल्याण पंजाबी आहे। न असांखां पुछा कई अथसि, जा हिकिड़ो ज़मीन कंहिंखां वठिबी आहे, जेका उहो अॻुवाण करे उहो माल काढ़ींदो आहे। बाबा हीअ कीअं ज़मीन थी आहे, कीअं ॻाल्हि थी आहे? उहो बि न ॻोठ खां पुछा कई अथसि, न कंहिंखां कई अथसि। उहो मालिक वठी अचे न, जीअं असांखे ॾिनी आहे। जहिड़ो कब्ज़ेदार घर ते वठी तव्हांखे माना तंग कंदो अचे? असांखे जहिड़ो ही 30 साल थी विया आहिनि। 30 साल थी, असीं 50 साल जा, असांजे 50 साल असां हिते वेठल आहियूं। हाणे उन मां असांजो इंसाफ़ आमी सरकार कयो। बशीर कल्याण जेको आहे उहो आहे कब्ज़ा ग्रुप आहे। अॻु में असां इलाही चकर मां पूरी नोटिस ॾिना आहिनि। असां ॾे उन में मोहम्मद शाह आहे, इक़बाल शाह आहे, मोज़िद माण्हू आहिनि, वक़्ति जा वेठल आहिनि। पर असांजा वॾा जेके आहे उहे उन लिखत पकी जो हिसाबु हो ई कोन चयो हिते। पोइ मोहम्मद साले वियो गुज़ारियो उन ॾे असां हिननि जे पोयरनि ॾे असां वियासीं। असांजो तव्हां ॾे लिखत हुजे त असांखे लिखत ॾियो। पर लिखत असां चयूं असांजो भाऊ खपायो, असांजो उन में का वारसी कान्हे न को छा। पोइ उन तक़रीबन 20 साल 15 सालनि खां 20 साल खां पोइ इहे असांजे कल्याण आयासीं। उते आया जेॾी महिल असां ॾे आया हिते नोटिस आहे त हिन चयो मुंहिंजी बनी आहे, बनी वारी छाजी आहे? त असांजो ॻोठु लॻो पियो, तूं हींअर किथां आयो? कब्ज़ा ग्रुप उन चकर असां इलाही चकर विया आहियूं। कल्याण किथे वियो आहे ऐं ख़बर कान्हे कब्ज़ा ग्रुप आहे, असां इहा ख़बर कान्हे किथे हो किथे हो न आहे। असां हिते ॻोठाणनि खां पुछो, खेबर जा माण्हू आहिनि, जे केरु बि तव्हां पुछी ॾिसो त असां वक़्त जा वेठल आहियूं। कब्ज़ा ग्रुप असां कोन्ह, असां ग़रीब मिसकीन मज़दूरी कयूं त खाऊं, असां पंहिंजा पैसा ॾियो वेठा आहियूं। त हिते कोई ॻाल्हि कोन्हे न को, तव्हां कंहिंखां बि ख़बर आहे सॼो कंहिं माण्हुनि खां पुछंदो त असां पंहिंजा पैसा ॾियो वेठा। हू वियो गुज़ारे, हींअर हीअ आयो ज़ाहिर थी त मुंहिंजी बनी आहे। बनी तुंहिंजी किथे? हिते ॻोठु लॻो पियो आहे।
जेॾी केॾी महिल असां 2-3 चकर आया आहिनि हिते नोटिस आया आहिनि पुलिस जा बचो अचे धमकियूं ॾे हथियार खयूं जाऊं तव्हांखे मारंदुसि हीअं खणाए छॾंदो असां अब खणाए छा जे लाइ छॾंदे असां वेठा आहियूं पंहिंजी ज़मीन ते वेठा आहियूं कोई हिते तुंहिंजी ज़मीन कान्हे ॻोठु लॻो पियो आहे उन खां असांजी महिरबानी आहे हुकूमत खे त असांजी मदार त करे कोर्ट फ़ैसिलो सही करे रोज़ रोज़ ॿारनि में पुलिसूं वठी घड़ी थो पए मापन छा असां हिन लाइ अॻिते इतला था करियूं हिन मां को माण्हू मरी पियो या धमकी पइजी वियो हिन ज़िले माण्हुनि में कंध में अथनि हीउ हिकु चकर न हज़ार ब्लैकमेल थो करे लॾियो छॾियो हिन जी प्रॉपर्टी ते आहे किथे न कंहिंखे अपील कई आहे असां अपील कंहिंखे कोन कई आहे मठ करे अञा वेठा आहियूं पोइ हाणे कंदासूं हिन खां पोइ फुल कंदासूं अच्छा ही तव्हांजो कहिड़ो ॻोठु आहे हिन ॻोठ में कहिड़ियूं ज़ातियूं थियूं रहनि हिन ज़ातियुनि में भील मेघवाड़ मंगराड़ भचा खोसा सभु ज़ातियूं थियूं रहनि भीलनि ऐं मेघवाड़नि किथे कब्ज़ो करे कोन पवंदा आहिनि जॻहियुनि में हीअ चए थो मुंहिंजे जॻहियुनि ते कब्ज़ो आहे हीअ मसइलो कॾहिं खां वठी थियो आहे हिनखे तक़रीबन 20 साल थी विया आहिनि अच्छा ॻोठ शहीद निज़ामुद्दीन बच्चो जे अॻुवाण मोहम्मद शरीफ बच्चो मलूक बच्चो ऐं ॿियनि ॻोठाणनि मीडिया आॾो दाहींदे चयो त असांजो ॻोठ 50 सालनि खां वठी मुश्तमिल आहे असां हिते प्लाट ज़र ख़रीद मोहम्मद सालिह मीरबर खां वरिता हुआ तंहिंखे 50 साल थी चुका आहिनि ऐं हिते असांजे ॻोठ में तक़रीबन 100 खां मथे घर आहिनि ऐं सालिह मीरबर जे फोथियण खां पोइ हिकु ब्लैकमेलर माण्हू बशीर कोलिहार असां ते कूड़ा केस करे कोर्ट सगोरी खां फ़ैसिलो वरिताई त ज़मीन मुंहिंजी आहे जिथे बच्चा बिरादरी ऐं ॻोठाणा कब्ज़ो कयो वेठा आहिनि जॾहिं त मोहम्मद शरीफ बच्चो चयो त असां वटि प्लाटनि जा कागज़ मौजूद आहिनि ऐं असां वटि शाहिद बि मौजूद आहिनि असां ग़रीब मिसकीन आहियूं असां कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो छो कंदासूं ऐं 50 साल गुज़रण बावजूद ही माण्हू अलाए किथां आयो आहे ऐं असांजे घरनि ते चढ़ाई करे असांजे बचनि खे यरगमाल थो बणाए ऐं परेशान पियो करे 6 में मूं ख़रीद कई साले खां जी ठीकु आहे असल मालिकनि जो साले हो ठीकु आहे पोइ साले वियो गुज़ारे पोइ हुनजे वारसनि खां ॿियनि खां मूं लिखाए वरिती रजिस्ट्री कराए वरिती पोइ फ़ैसिला रखिया मखदूमनि वटि हेॾा होॾा हिननि ई रखिया पर पोइ हीअ हलिया विया कोर्ट में हीअ विया कोर्ट में आउं कोन वियो पोइ हीअ कोर्टनि में विया हलिया पोइ ज़ाहिर मूंखे बि वञिणो पियो पोइ हिन केस हाराए विया कोर्टनि मां आउं केस कढे वियो आहियां हाणे मुंहिंजी प्रॉपर्टी जेका आहे सो कोर्ट खे मूंखे ख़ाली कराए ॾियणी आहे अदालत खे एजुकेशन मुंहिंजी थी वई आहे सो हाणे कोर्ट खे ॾियणी आहे सर हितां जे रहवासियुनि जो इहो बि चवणु आहे त असां हिते क़दीमी आहियूं ऐं 50 सालनि खां जेको आहे हिते असांजी राश आहे जॾहिं असांजी ख़बर हुई साईं जन खे त हिते असीं राश ई आहियूं उन जे बावजूदि जेको आहे हुन ज़मीन कीअं ख़रीद कई उन हवाले सां मूंखे का ख़बर कोन्हे मूंखे का ख़बर कोन हुई ऐं आयो हुउसि हिननि खां पुछियो अची कंहिं मूंसां सिधी ॻाल्हि कई का सही 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 बिल्कुलु आउं आयो हुउसि माण्हू शाहिद आहिनि ऐं वठी वियोसि हिननि वटि हिते शाह नवाज़ ख़ासकेली अली नवाज़ ख़ासकेली सभिनी चङनि वटि मखदूमनि वटि फ़ैसिला ॾिया इहा ॻाल्हि ग़लति आहे की कंहिंखे ख़बर ई न आहे या कंहिंखे ॿुधायो कोन्हे चोरी कमु थी वियो ईअं आहे सभु कंहिंखे ख़बर आहे त मखदूमनि खे ख़बर आहे जमोटनि खे बि ख़बर आहे अखुंद खे बि अखुंद साहिब खे बि ख़बर आहे ॿिए तरफ़ बशीर कोलिहार मीडिया खे ॿुधायो त मूं ज़मीन 2006 में वरिती आहे मुंहिंजो खातो आहे कोर्ट सगोरी मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे ऐं आउं वधीक नथो ॼाणा मूंखे पंहिंजी ज़मीन कोर्ट सगोरीअ जे फ़ैसिले मुताबिक़ असां ग़रीबनि खे ज़लील कयोसीं राति ॾींहुं असांखे आराम कोन्हे असां बचिड़ा वठी केॾांहुं वञूं ग़रीब माण्हू असांखे हींअर केरु वेहणु ॾींदो असांजो हक़ आहे असां